ॿारो अॼु मां अव्हां लाइ हिकिड़ो किड्स एजुकेशनल गेम नंबर 5 खणी आई आहियां। इन गेम खे अव्हां पंहिंजे मोबाइल ते प्ले स्टोर ते वञी डाउनलोड करे सघो था। ख़ासि तौर ते उन्हनि ॿारनि लाइ इहो गेम तमामु मुफ़ीद आहे जेके घर में आहिनि ऐं अञा स्कूल वञणु उन्हनि शुरू न आहे कयो। अव्हां ॾिसी रहिया आहियो त मां प्ले स्टोर ते वियमि, उते मां किड्स एजुकेशनल गेम नंबर 5 लिखियो ऐं उते केतिरा ई गेम्स असांजे साम्हूं आया ऐं सिर्फ़ु अव्हांखे किड्स एजुकेशनल गेम नंबर 5 ते क्लिक करिणो आहे ऐं उन खे डाउनलोड करिणो आहे। इन खां पोइ जेसिताईं हीउ डाउनलोड थी रहियो आहे तेसिताईं मां अव्हांखे इन जा फ़ाइदा ॿुधायां त इहो अव्हांजो ऑफलाइन बि गेम हली सघे थो। ॿारनि खे अव्हां बजाए इहो ऑनलाइन मोबाइल खोले करे ॾियो ऐं उहे गेम्स या वीडियोज़ ॾिसनि। असांखे अक्सर टेंशन थींदी आहे पेरेंट्स खे त ॿार अलाए छा था ॾिसनि मोबाइल ते, तंहिं करे अव्हां इहो गेम उन्हनि ॿारनि खे मोबाइल ते ॾेई सघो था। तेसिताईं अव्हां पंहिंजो कमु करे सघो था, ख़ासि तौर ते उहे मदर्स जेके घर में हूंदियूं आहिनि ऐं ॿारनि खे कुझु एजुकेट करण लाइ उन्हनि वटि का अहिड़ा आइडियाज़ न हूंदा आहिनि त असां कीअं उन्हनि खे एजुकेट कयूं। त इन लाइ अव्हां इहो गेम जेकॾहिं डाउनलोड कंदो मोबाइल ते त अव्हांखे ॾाढो फ़ाइदो थींदो, छो जो इन गेम में अव्हांजो ॿारु ABC सिखी वठंदो, काउंटिंग बि सिखी वठंदो, कलर्स नेम बि यादि करे सघे थो, ड्राइंग बि करे सघे थो। इन खां अलावा ॿियूं बि केतिरियूं इन में शयूं आहिनि जेके उन्हनि जो पाछो ॾिसी करे उन्हनि शयुनि खे सुञाणे सघे थो। इहो असांजो गेम हाणे डाउनलोड थियण वारो आहे ऐं इन खां पोइ अव्हां ॾिसंदव त अव्हांजे मोबाइल में हिकिड़ो क्लीनर जेको हूंदो आहे, मास्टर क्लीनर, उन जी वजह सां अगरि को एंटीवायरस हूंदो त उहो बि साफ़ु थी वेंदो। इहो थी रहियो आहे जी। ऐं हाणे अव्हां इन खे ओपन कंदो जीअं मां कयो आहे। हाणे अव्हां ॾिसंदव त इन खे अलाउ कंदो। हाणे अव्हां इहो गेम जो इंटरफेस ॾिसंदव, कॉर्नर ते अव्हां ॾिसी रहिया आहियो पेरेंटल कंट्रोल लिखियलु आहे। इहो ऑफलाइन गेम अव्हां खेॾी सघो था। सभ खां अॻु में असां इहो ABC वारो मां अव्हांखे ॾेखारियां, इहो A लिखियलु आहे ऐं ॿारु जेकॾहिं हिन ते पंहिंजी आङुरी घुमाईंदो हिकु त उनखे लिखणु अची वेंदो त A कीअं लिखिबो आहे ऐं जॾहिं लिखी वठंदो त उहो स्टार उनखे मिलंदो। अहिड़े तरीक़े सां उहो B लिखंदो, B लिखी कंप्लीट कंदो त वरी उनखे हिकिड़ो नओं स्टार मिलंदो जेको अव्हां पंहिंजे ॿारनि खे इहो सम्झाए सघो था त जेकॾहिं तव्हां इहो ABC कंप्लीट कंदव तव्हांखे हर हुन में हिकिड़ो लेटर कंप्लीट करण में स्टार मिलंदो। अहिड़े तरीक़े सां इंग्लिश में 26 लेटर्स हूंदा आहिनि ऐं 26 स्टार्स उहो ॿारु हासिलु करे सघे थो। तंहिंखां पोइ अव्हांखे हिकिड़ो गोल्डन कप इनाम में मिलंदो। इन खां पोइ मां अॻिते अव्हांखे वठी हलंदमि, हिकिड़ो ॿियो गेम अव्हांखे ॾेखारींदमि। इन ई गेम में आहे, इन ई एप्लीकेशन में आहे, इहे आहिनि कार्ड्स। इहे कार्ड्स पेयर्स में आहिनि, यानी ॿ तस्वीरूं या ॿ पिक्चर्स हिकु जहिड़ियूं हूंदियूं त अव्हांखे हिकिड़ो पॉइंट मिली वेंदो। ॾिसो मां हिकिड़ो इहे ॿई मैच न थियूं, पर हाणे इहे ॿई कार्ड जेके आहिनि मैच थी विया ऐं हिकिड़ो हे ॾिसो, ठीकु आहे। इन सां अव्हांजो ॿारु जेको आहे एनिमल्स जा नाला बि यादि करे वठंदो। जिराफ आहे, राइनोसार आहे। इन गेम में अव्हां हिकु जहिड़ा ॿ कार्ड जेके आहिनि मैच करे वठंदव त अव्हांखे हिकिड़ो पॉइंट मिलंदो ऐं जेकॾहिं इहे तमामु कार्ड्स अव्हां कंप्लीट करे वठंदव त अव्हांखे हिकिड़ो गोल्डन कप मिलंदो। इन खां पोइ मां ॿियो हिकिड़ो गेम अव्हांजे साम्हूं खोलियां थी। इहो आहे कंहिं बि पिक्चर जेका अव्हांखे नज़र थी अचे, जंहिंजो पाछो नज़र थो अचे, उनखे अव्हां क्लिक कंदव त अव्हांखे हिकिड़ो स्टार मिलंदो। इहो बि इंट्रस्टिंग गेम आहे उन्हनि ॿारनि लाइ, नंढड़नि ॿारनि लाइ जेके प्री स्कूलिंग जिन जी घर में थींदी आहे, ठीकु आहे, ऐं घर में हूंदा आहिनि उहे ॿार। छो जो हिकिड़ो नंढिड़ो ॿारु जेको आहे तमामु घणी शयूं उन्हनि खे करण जी जुस्तजू हूंदी आहे। इहो गेम बि अहिड़ो ई आहे त पाछो अव्हां ॾिसी करे उन ते अव्हां उन जहिड़ी जेका पिक्चर आहे उनखे सिलेक्ट कंदव त अव्हांखे पॉइंट्स मिलंदा। हिकिड़ो ॿियो गेम आहे, हिन में अव्हां ॾिसी रहिया आहियो जेका पिक्चर ॾिनी वई आहे उनखे अव्हांखे ड्रॉ करिणो आहे ऐं कलर्स नेम बि इन सां ॿार यादि करे सघंदा। रेड कलर सां अव्हांखे मथां जो जेको आहे हिकिड़ो ठाहिणी आहे, ठीकु आहे। इहो अव्हां पंहिंजे ॿारनि खे सेखारे सघो था ऐं कलर्स नेम बि यादि कराए सघो था। इन में तक़रीबन 5 कलर्स आहिनि, वाइट, ग्रीन, येलो, ब्लू ऐं रेड। अहिड़े तरीक़े सां अव्हां ॾिसी रहिया आहियो
त हीअ हिकिड़ी पिक्चर जेका आहे कंप्लीट थी वेंदी ऐं जॾहिं इहो ॿार हिकु दफ़ो कंदो 2 दफ़ा कंदो न थींदो आख़िर 3 दफ़ा या 3 वारीअ में हू इन पिक्चर खे कंप्लीट करे वठंदो ऐं इनशाला उहो इन में अच्छा इहो करण खां पोइ हर दफ़े हिकिड़ी नई पिक्चर तव्हांजे साम्हूं ईंदी आहे ऐं उनखे करण सां ॿारनि जो जेको आहे ज़हन बि हलंदो आहे ऐं उहे अञा वधीक अॻिते वधण लाइ या नई शयूं ॾिसण लाइ या सिखण लाइ अञा उहे इन क़ाबिल थी वेंदा आहिनि त नई पिक्चर्स ठाहे सघनि। इन खां पोइ अव्हां हिकिड़ो नओं गेम मां तव्हांखे ॾेखारियां थी जंहिंमें अव्हांखे हे टुपका नज़र अची रहिया आहिनि ठीकु आहे ऐं इन में हिकिड़ो ख़ाली आहे मिसिंग आहे जंहिंमें अव्हां 2 टुपकनि वारो कार्ड जॾहिं अव्हां हिन में फिक्स कंदव त इहो अव्हांजो फिक्स थी वेंदो। हिते अव्हांखे 2 पेयर्स में शयूं नज़र अची रहियूं आहिनि। हिकिड़ी शइ आहे जेका बिल्कुलु कप केक आहे हिकिड़ो उहो हिकिड़ी आहे पर जेकॾहिं अव्हां उनखे उनजो कार्ड खणी उन मिसिंग जाइ ते विझंदव त उहो अव्हांजो कंप्लीट थी वेंदो ऐं हिते 4 स्टार्स आहिनि इहे 4 स्टार्स अव्हांखे मिली वेंदा। हिते अव्हां जिराफ जी जेका पिक्चर आहे उनजो कार्ड हिते फिक्स कंदो अव्हांखे स्टार मिलंदो। इहो बि अव्हां करे सघो था। ॿार आराम सां इहे करे सघनि था ऐं सम्झी सघनि था। तंहिंखां पोइ अव्हां हिन में ड्राइंग बि कराए सघो था। इहो पज़ल गेम्स आहिनि मुख़्तलिफ़ कार्ड्स हूंदा आहिनि हिन में इहे अव्हांखे मैच करणा हूंदा आहिनि सही जाइ ते अव्हांखे जेकॾहिं लॻाईंदव त अव्हांजो इहो बि हिकिड़ी पिक्चर कंप्लीट थी वेंदी। इहे बि ॿार तमामु घणे शौक़ सां कंदा आहिनि ऐं जेकॾहिं इहो मोबाइल ते हुजे इहो गेम त ॿार अञा वधीक शौक़ सां कंदा आहिनि। इन खां अलावा इन गेम में ॿार जेको आहे ड्राइंग बि करे सघनि था पंहिंजी मर्ज़ी जी का बि पिक्चर ठाहे सघनि था उन में कलर्स बि करे सघनि था। ॿारो गूगल प्ले स्टोर ते अहिड़ा केतिरा ई एजुकेशनल गेम्स मौजूदु आहिनि। इनशाला ॿिए दफ़े ॿिए कंहिं नए गेम सां हाज़िर थींदमि तेसिताईं इजाज़त ॾींदा अल्लाह वाही।